मदनी राब्ता काउंसिल तालका नसीराबाद तरफा नामूसे रसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली पोस्ट ऑफिस का नसीराबाद प्रेस क्लब ताईं कढी वई, जंहिंजी अॻवाणी अमीर अली मुहाविया, मौलाना मोहम्मद अब्दुल्ला नक्शबंदी, फरहान अली कादरी, मोहम्मद आसिफ मुहाविया ऐं ॿियनि अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त भारत में हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में गुस्ताखी इंतहाई शर्मनाक ऐं नाक़ाबिले मुआफ़ी अमल आहे। मुसलमान हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में तौहीन खे कॾहिं बि बर्दाश्त नथा करे सघूं। हुननि वधीक चयो आहे त भारतीय हुक्मरान बीजेपी जे इंतिहा पसंद विंग शर्मा तौहीन रिसालत करे उम्मत मुसलमा जी दिल दुखाई आहे, जंहिं ते सॼी दुनिया में मुसलमाननि में ग़म ऐं गुस्से जी लहर छायल आहे ऐं पूरी उम्मत मुसलमा सरापा एहतजाज आहे। भारत मुसलमाननि जा जज़्बात भड़काइण जी कोशिश कई आहे। जेकॾहिं इहो सिलसिलो बंदि न कयो वियो त पोइ जान ॾेई बि ख़त में न पहुची नामूस जो तहफ़ुज़ कंदासीं।